सखी जरदार परुषा 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 जबलन ते रहण वारा मथा सब खे ॾिसण वारा दया सब ते करण वारा दया का धार परुषा सखी सरदार परुषा नकी महल में नकी मंदिर में जिको याद करे थो अंदर में नकी महल में नकी अंदर में जिको याद करे थो अंदर में रखे जिको शरदा सची करे महर थो करे महर थो करे महर थो करे महर थो महर थो महर थो महर करे महर थुवे ही जबलता वसी तो परुषा सके वसी तो परुषा सके वसी तो परुषा सके वसी तो परुषा सके नकी महल में नकी मंदिर में जिको याद करे तो अंदर में नकी महल में नकी मंदिर में जिको याद करे तो अंदर में रखे जिको शरदा सची कर महर तुवे ही जबलता वसी तो परुषा सके 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 नकी महल में नकी मंदिर में जिको याद करे तो अंदर में नकी महल में नकी मंदिर में जिको याद करे तो अंदर में रखे जिको शरदा सची कर महर तो महर तो महर तो महर तो महर तो वे ही जबलता करे महर तो वे ही जबलता वसी तो परुषा सके वसी तो परुषा सके वसी तो परुषा सके वसी तो परुषा सके जोग कमायो साईं वसण जे दिल में समायो अड़ो परुषा जोग कमायो साईं वसण जे दिल में समायो दिल में समायो दिल में समायो बुद्धि सजीलो आयो हूँ सिक जो दिनो प्यालो भरे साईं पिक जो बुद्धि सजड़ो आयो हो सिक जो दिनो प्यालो भरे साईं पिक जो वसी वसण घोट वयो करे महर तो आज के मेरा खपे मिली करे करे महर तो वे ही जबलता वसी तो परुषा सके वसी तो परुषा सके वसी तो परुषा सके वसी तो परुषा
वसितो परुषा सखे, वसितो परुषा सखे। रमज़ रफ्तारी उल्टी चाली। फ़कीरनि जी मौज केड़ी आहे? या फ़कीरनि जी मौज आहे केड़ी? मस्त फ़कीरी मौज निराली, रमज़ रफ्तारी उल्टी चाली। गुर थाली त मिलंदो कटोरो, इहो मस्तनि जो थी खोड़ो, समझी न संसार सके, संसार समझी न सघंदो फ़कीरनि जी ॿोली केड़ी आहे। फ़कीरनि जे दर ते वेंदासीं, साईं दया कयो। हर दफ़े ॿुधाईंदा आहियूं, साईं दया कयो, जीअं मुंहिंजो बुखार लही वञे। फ़कीरनि बि खणी करे ॾेई छॾियो, बाबा हे थधो पी वञी करे तुंहिंजो बुखार लही वेंदो। आम इंसान सोचींदो आहे थधो पीअण सां बुखार लहंदो कि चढ़ंदो। जंहिं दर्द ॾिनो आहे त दवा बि उनखे ई ख़बर आहे। फ़कीर चवनि था कर त मना बाबा कर वेठो, तुंहिंजा कम पाण ई थींदा। बाबा पारूशाह जी फ़कीरनि जी मौज इहा आहे केड़ी? मस्त फ़कीरी मौज निराली, रमज़ रफ्तारी उल्टी चाली, उल्टी चाली, उल्टी चाली। गुर थाली त मिलंदो कटोरो, इहो मस्तनि जो आखोड़ो। गुर थाली त मिलंदो कटोरो, इहो मस्तनि जो आखोड़ो। समझी न संसार सके, करे महर तो जे तो गुर थाली त मिलंदे कटोरो, इहो मस्तनि जो आखोड़ो। समझी न संत जी बाबा गिनती पंहिंजी हूंदी, आम इंसान जी गिनती चालू थींदी आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 वरी जॾहिं पहुचंदो 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 खां पोइ 100 खां पोइ छा ईंदो? थोड़ा सॉफ्ट करे। 100 खां पोइ छा ईंदो? 100 खां पोइ 100 खां पोइ ईंदो 99। ये फ़कीरनि जी उल्टी चाली आहे न। 99 खां पोइ 13 98। ये फ़कीरनि जी ॿोली आहे बाबा, समझी संसार समझी न सघंदो बाबा कहिड़ी चाली आहे। हिन करे बाबा ने चाली जी मौज वठणी आहे। जीअं हलाए तीअं, जीअं हलाए तीअं, रमज़ ई आहे बाबा। जीअं तूं हलाए तीअं बाबा, तुंहिंजी रज़ा ते बाबा असांखे राज़ी रहणो। हिन करे गुर थाली त मिलंदो कटोरो, इहो मस्तनि जो आखोड़ो। समझी न संसार सगे, कर महर तो वे ही जबलता। वसितो परुषा सखे, वसितो परुषा सखे, वसितो परुषा सखे, वसितो परुषा सखे। नकी महल में नकी मंदिर में, जेको याद करे तो अंदर में। नकी महल में नकी मंदिर में, जेको याद करे तो अंदर में। रखे जेको शरदा सची, करे महर तो महर तो महर तो, करे महर तो वे ही जबलता। वसितो परुषा सखे, वसितो परुषा सखे, वसितो परुषा सखे, वसितो परुषा सखे, वसितो परुषा सखे। परुषा नूर नूरानी, लब सगई जय रूह रूहानी।
रब सा गई जय रूह वही लागा मां सब लाए छजो पाण के अहड़ो पचाए वही लागा मां सब लाए छजो पाण के अहड़ो पचाए बणी वियो सारे जग जो धणी जग जा धणी बणजी आ साईं पारूशाह का बाबा जेको घुरंदासीं असांखे उहो मिलणो आहे बाबा मिली करे ॿई हथ ऊंचा करे मां पहिरीं चयो जेको असांजे नसीब में लिखियल आहे उहो त मिलणो ई आहे जेको असांजी रेखाउनि में कोई कहता है कि बाबा तुम्हारा मुकद्दर तुम्हारी हाथों की लकीरों में है पर मुझे इसलिए यकीन नहीं है क्योंकि बंद मेरी मुट्ठी में है लकीरें बंद मेरी मुट्ठी में है ये लकीरें तो क्या बदलेंगी मेरी तकदीर को मेरा बाबा झूलेलाल बैठा है जो खुद ही तकदीर को बदल देगा बाबा मुझे यकीन है मुखे यकीन आ पक्को विश्वास है उनजी ज़ात दे तॾहिं पारूशाह बसे बसे तो इन करे कर महर तो वे जबलता वसी तो पारूशाह सके वसी तो पारूशाह सके वसी तो पारूशाह सके वसी तो पारूशाह सके नकी महल में नकी मंदिर में जिको याद करे तो अंदर में नकी महल में नकी मंदिर में जिको याद करे तो अंदर में रखे जिको शरदा सची रख रोहिणी वाले वसण शाह जा दीवाना क्या बात है वसण शाह जो क्या बात है कर महर तो क्या बात है सब बाबा दुआऊं वठो भी इन्हनि खे दुआऊं भी ॾियो त बाबा रहिजी चे साईं जा नंढा दीवाना आहिनि रखंदे त क्या बात है रखंदे त कर महर तो वे जबलता वसी तो पारूशाह सके वसी तो पारूशाह सके वसी तो पारूशाह सके वसी तो पारूशाह सके करे वसी तो पारूशाह सके वसी तो पारूशाह सके वसी तो पारूशाह सके वसी तो पारूशाह सके नकी महल में नकी मंदिर में जेको याद करे तो अंदर में रखे जेको शरदा सचे कर महर रोवे जबलता वसी तो पारूशाह सके 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 पारूशाह सके पारूशाह सके पारूशाह सके वसी तो पारूशाह सके कर महर तो वे जबलता वसी तो पारूशाह सकी रख रोहिणी हमारे